केर है पुट तू? हाँ वाह शराई काथे वठो आई जी ॾाढा गल ना बाबा कजो पुट आई। अच्छा अॻु में मोटरसाइकिल पहुंचो टे वञो हुन में अस्पताल मां उहे तूं काए वई सची ॻाल्हि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां आहियां अव्हां जो ख़ातिम मौला बथिबो। बेसिक हेल्थ यूनिट कोटड़ी मंद कबीर मां सुबुह जो 10 बजे दवा लाइ ईंदड़ मरीज़ फरहान थेबो जे अस्पताल में बीठल मोटरसाइकिल चाबी चोर काए फरार थी विया। मौके ते ख़बर पवण ते थेबा बिरादरी जा वॾे अंग में नौजवान मोटरसाइकिलनि ते चढ़ी चोर जो पीछो कयो। मेरापुर कोटड़ी कबीर लिंक रोड ते मोजाइन वारे पके वाटर वटि चोर जो घेरो तंग करे फरहान थेबो जी चोरी थियल मोटरसाइकिल समेत चोर खे पकड़े सने बोह मां कढी कोटड़ी कबीर पुलिस जे हवाले करे छॾियो। थाणे में चोर जी सुञाणप मौलादाद शर पुट केसर अली शर वेठल ॻोठु धणी परतियो शर लॻ लाखा रोड जे नाले सां थी आहे, जॾहिं त संदसि ॿियो साथी हमीद शाह वेठल मेरापुर कारे रंग जी 125 मोटरसाइकिल ते चढ़ी मेरापुर तरफ़ फरार थी वियो। पुलिस वहीद शाह जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। वाज़ेह आहे त कोटड़ी कबीर बेसिक यूनिट मां अॻु 2 मोटरसाइकिलूं मरीज़नि जूं चोरी थी वयूं आहिनि, जॾहिं त कुझु वक़्तु अॻु मेरापुर रोड तां साॻिए कारे रंग जी मोटरसाइकिल 125 जे सुवारनि रसूलाबाद जे गुलाम रब्बानी राजपर खां 3,37,000 ऐं 2 टच मोबाइल फुर करण समेत ॿियूं बि 10 मोटरसाइकिलियूं ऐं लख रुपया पिणु फुर करे विया हुआ। ज़रियनि ॿुधायो आहे त मौलाना शहर इंटरनेशनल फोरम जो सरदार आहे। इलाइक़े में संदसि जी बादशाही क़ाइमु हुई, माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो हुअईं। अगरि पुलिस ईमानदारी सां तफ़तीश कंदी त केई पाथारीदार मंदराम ते अची वेंदा ऐं कल्ह ॾोह बि ज़ाहिर थी वेंदा। मौला बथिबो इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी मंद कबीर।